किताब पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी। ही किताब पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे साल 1962 खां 1964 ताईं जी कयल क़ौमी असेंबली में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कयल तक़रीरुनि जो मजमूओ आहे, जिन में पाकिस्तान जी आलमी सियासत, परॾेही पॉलिसी ऐं पाक भारत मामलनि ते रोशनी विधी वई आहे। सिंधी ज़ुबान में ॿी का बि अॼु ताईं अहिड़ी तसनीफ़ वजूद में आयल न आहे जंहिं जे मुताले दौरान सियासत सां दिलचस्पी रखंदड़ सम्झदार तबिके खे कंहिं सही राह क़ाइमु करण में मदद मिली सघे। सिंधी अदबी बोर्ड वक़्त जी तक़ाज़ाउनि खे साम्हूं रखंदे हिकु अहिड़ी ख़िदमत सरअंजाम ॾिनी आहे जंहिं लाइ ही इदारो खीरूं रहणे। किताब जे महाग में विरांङे खां वठी अॼु ताईं भारत ऐं पाकिस्तान जे विच में जेकी बि छिकताण जा मसइला पई रहिया आहिनि, तिन ते सरसरी तौरु अहम रोशनी विधी वई आहे। शुरू में जॾहिं हिन बरे सग़ीर यूरोप जी ग़ुलामी मां आज़ादी हासिलु कई ऐं जॾहिं पहिरें ई ॾींहं खां सरहदी हदबंदी बाहिमी झगड़े जो हिकु अहिड़ो अणसाहींदड़ बुनियादु विधो जेको 17 सालनि जे तवील अरसे में सुलझण बजाए मुर्गो अॼु हिकु आलमी ख़तरे ते पहुची चुको आहे। असांजी हिन 20वीं सदी हिकु तरफ़ दुनिया जी कमज़ोर क़ौमुनि ऐं मुल्कनि खे ग़ुलामी जे ख़िलाफ़ मुतहद थी जिदोजहद जे शऊर ऐं अमल में वधीक ईमान पैदा कयो आहे, त ॿिए तरफ़ जाबिर ऐं जंगबाज़ अंधनि क़ुवतुनि खे आगाही ॾिनी आहे त हर इंसान, हर क़ौम ऐं हर मुल्क खे आज़ादी ऐं हक़ ख़ुदि इख़्तियारी जी नेमतुनि माणण जो अबदी हक़ बिना कंहिं चूं चरां जे ॾिनो वञे, छाकाणि त अॼु फ़क़ति इहो ई हिकु अहिड़ो आख़िरी ऐं असराइतो हल बाक़ी वञी बचियो आहे जंहिंखां वधि इंसान ज़ात जी बका ऐं अमुन लाइ ॿी का बि भरोसे जोगी ज़मानत नज़र नथी अचे। वक़्त जे हिन चैलेंज बैदि बि हर हंधि इहो ई पियो ॾिसण में अचे त ॾाढ ऐं जबर में ईमान रखंदड़ अंधियूं क़ुवतूं पंहिंजे मफ़ाद ऐं ज़ाती इक़्तिदार बचाइण जी हवस में हिकिड़ियूं न ॿियूं शैतानी कारवायूं ड्रामाई अंदाज़ में अमल में आणींदियूं ऐं पाण खे मासूम साबित करण जूं नाकाम कोशिशूं कंदियूं थियूं रहनि। पर खेनि इहा ॻाल्हि कॾहिं विसारणु न घुरिजे त तारीख़ जूं अणटर ऐं बेरिया तक़ाज़ाऊं अॼु न त सुभां हक़ीक़त तां ऊंधा पर्दा हटाए सच ऐं कूड़ खे ज़रूरु निखेड़े निर्वार करे बीहारींदियूं। भारत जा सरबराह ऐं सियासतदान जिन दुनिया जे साम्हूं पाण खे जमहूरियत जे क़दरनि जो बही ख़्वाह ऐं पाकिस्तान ते डिक्टेटरशाही ऐं ॿिया अजीब हमला कंदे ज़मीन ऐं आसमान खे मिलाए हिकु करण में का बि कसर कान छॾी आहे, तिन जी हिकु ॿी चालाकी यानी जंग न करण जी आछ ते निहायत साफ़ लफ़्ज़नि में हेठीं रीति रोशनी विधी वई आहे। हाणे अचो त ॾिसूं त जंग न करण वारो मुआहिदो सचपच कहिड़ी ज़मानत पेश करे सघे थो। दरअसल इहो सलामती जो ग़लति अहसासु पैदा थो करे। तारीख़ शाहिद आहे त जंग न करण जूं तजवीज़ूं घणो करे फ़साद जी पेशकदमी कंदड़ मुल्कनि वटां ई निकितियूं आहिनि। जेकॾहिं भारत ख़ुदि ई पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई करे ऐं असीं पंहिंजो बचाव करियूं जंहिंजो अक़वाम मुतहदा जे बदरनामे मूजिबि हक़ मिलियल आहे, त पोइ भारत फिरती खाई पंहिंजे मख़सूस ड्रामाई अंदाज़ में दुनिया खे ईअं ॿुधाईंदो त अगराई पाकिस्तान कई आहे, छाकाणि त सुलह पसंद भारत त पाण पाकिस्तान खे जंग न करण वारे मुआहिदे जी आछ कई हुई, सो ईअं करण खां पोइ भारत कीअं अगराई कई हूंदी। मथनि लफ़्ज़नि खे ग़ौर सां जांचण बैदि इहो ई नज़र ईंदो त पाकिस्तान जा सरबराह भारत जी हिन होशियारी ऐं चालाकी वारी आछ खां बेख़बर न हुआ ऐं हिननि दूरंदेशी खां कमु वठंदे अहिड़ी आछ खे क़बूलण बजाए थुॾे छॾण वधीक दानाइप ॼाती। अॼु जेकॾहिं के बि ॿ धुरियूं बाहिमी सुलह ऐं अमुन जे बुनियाद ते पाण में गॾिजी रहण जा मुआहिदा कनि त टीं कंहिं बि हालत में इहो हक़ नथो रखे त हू उन्हनि खे शक ऐं शुबहात जी नज़रुनि सां ॾिसे ऐं वावेला करे। इंसान ज़ात नेक नियती सां कयल मुआहिदनि ऐं ॿियनि अहिड़ियुनि कोशिशुनि खे एहतराम जी नज़र सां ॾिसंदी रही आहे, छाकाणि त इहे इनफ़रादी तौरु
तोड़े इज्तमाही लिहाज़ खां वधीक अमुन वारी फ़िज़ा क़ाइमु करण में निहायत काराइतियूं पे साबित थियूं आहिनि। पर चीन ऐं पाक दोस्ती वक़्तु भारत पंहिंजी ज़हनियत जो जेको मुज़ाहिरो कयो ऐं हाय घोड़ा कई आहे ऐं उन मुआहिदे जे किन फ़िक्रनि जूं पंहिंजे मतिलब सिधे करण लाइ अजीब मानाऊं ऐं मक़सद वठी दुनिया जे साम्हूं चीन जे हमले ऐं पाकिस्तान जे हमले जो एतिरो त ढिंडोरो पिटियो आहे जो निहायती हैरत थी लॻे। भारत जी इन्हनि बदगुमानियुनि जो भुट्टे साहब जे लफ़्ज़नि में ही जवाबु आहे। भारत खे इहा ॻाल्हि मौज़ू नज़र आई त सरहदी मुआहिदे में हिकिड़ो ख़ुफ़िया फ़िक्रो पढ़े जंहिंमां भारत ख़िलाफ़ पाकिस्तान ऐं चीन जी साज़िश जो मतिलबु निकिरे। जेकॾहिं भारत खे साई जे मरीज़ जीअं ख़तरो नज़र अची रहियो हो ऐं वाक़ई हुन ईअं महसूसु कयो हुजे हा त अहिड़े ख़ौफ़ जे वक़्त में हर को सम्झदार इंसान पंहिंजे बचाव जूं के न के तदबीरूं ज़रूरु सोचींदो। मज़कूरा किताब में भारत जे इन शक जो ॿेहंद ई जवाबु मिले थो। जेकॾहिं वाक़ई भारत खे चीन खां अंदेशो आहे ऐं फ़ौजी हमले जो ख़तरो महसूसु करे थो त पोइ खेसि सेटो ऐं सेंटो में शामिल थियणु घुर्जे। भारत ईअं छो नथो करे? पाकिस्तान जा सरबराह पंहिंजे तदब्बुर ऐं आला हौसले जो हर वक़्तु सबूत ॾींदा रहिया आहिनि। हुननि पंहिंजे मुल्क जी अंदरूनी तोड़े आलमी मसइलनि में का बि लिली चपी न कई आहे। खेसि जॾहिं ऐं जेकी ॾिसण में आयो आहे त उन जी हासिलात में का बि हॿक महसूसु न कई अथनि। पाकिस्तान हिकु आज़ादु मुल्क आहे ऐं हिन पंहिंजी परॾेही पॉलिसी में बि ॿियनि सभिनी मामलनि खां इन ॻाल्हि खे वधीक अहमियत पे ॾिनी आहे, जंहिंजो इज़हार भुट्टो साहब हिननि लफ़्ज़नि में थो करे। एशिया जे अवाम खे बहितर ज़िंदगी खपे, हिननि खे बहितर गुज़रान जे लाइ वसीला घुर्जनि। मर्ज़ ऐं मजबूरी जी अज़ियत छा आहे तंहिंजी माना जी असांखे ख़बर आहे। असांखे मालूम आहे त इहो को कुदरती कानून कोन्हे जो रुगो एशिया जो अवाम ई ग़रीब हुजे। असीं उमेद रखूं था त असांजो अवाम बहितर ज़िंदगी गुज़ारे ऐं पाण पंहिंजे औलाद खे ग़ुर्बत ऐं अफ़लास खां निजात ॾियारे। ग़रीब अवाम सां हमदर्दी जा जज़्बा केतिरे क़दुरु न वसी आहिनि। हू पंहिंजे मुल्की अवाम सां गॾु समूरे एशिया जी ख़ुशहाली जा ख़्वाह आहिनि। बहरहाल ही किताब हर उन शख़्स खे ज़रूरु मुतालो करणु घुर्जे जेको पाकिस्तान जे अमुन ऐं ख़ुशहाली जो मुतमनी आहे ऐं जेको हिन अॼोके दौर में कश्मीर जे मामले ऐं पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी खे सम्झण जो ख़्वाह आहे। ही किताब हिकु वक़्तायती तख़लीक़ आहे जंहिंजे मुताले लाइ सिंधी ज़ुबान जे हर ॼाणू खे अपील कजे थी। इशात रोज़ाना नवाए सिंध 3 अक्टूबर 1965।